Welcome to Time News Studios. You are watching 10 p.m. Bulletin. नवाज़ लीग ऐं पीपी मीसाक जमहूरियत में सेनेट चूंडनि लाइ ॻुझी वोटिंग जे तरीक़ेकार खे ख़तमु करण जो मुआहिदो कयो हो। अफ़सोस आहे जो ॿई जमातूं मुआहिदे तां फिरी वयूं। मीसाक जमहूरियत अञा मौजूदु आहे पर उन ते सही कंदड़ पार्टियूं अमल नथियूं कनि। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो त आइन पाण ई हिकु सियासी दस्तावेज़ आहे। आइन जी तशरीह वक़्तु अदालत सियासी कमु करे रही हूंदी आहे। सुप्रीम कोर्ट में सेनेट चूंडनि बाबति सदारती रेफरेंस ते ॿुधणी दौरान जस्टिस एजाज़ उल अहसन चयो त वोट जी सीक्रेसी रुगो बैलेट बॉक्स ताईं हूंदी आहे। छा शिकायत जी सूरत में इलेक्शन कमीशन वोट जी सुञाणप करे सघे थी? एजीसी चयो त इलेक्शन कमीशन ईअं नथी करे सघे। अदालत रेफरेंस ते ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। वो बाई इलेक्शंस की वजह से भी परेशान है, सेनेट इलेक्शंस की वजह से भी बहुत ही परेशान है कि हर इदारा को कॉन्ट्रोवर्शियल बना रहे हैं। किसी को हिम्मत नहीं होना चाहिए कि वो चोर दरवाजों से न्याजी को सेनेट में अक्सरियत दिलवाया जाए। अगर हुकूमत का अक्सरियत है तो फिर वो चोर दरवाजों से क्यों आना चाहते हैं? आमने सामने आए, मुकाबला करे, जमहूरी मुकाबला करे। उनके सारे मेंबर जानते हैं कि ये तो हुकूमत जा रही है, वो खुशी खुशी पाकिस्तान पीपल्स पार्टी के साथ आ रहे हैं। आप हमें टिकट दो, इंशाल्लाह ताला हम आपको वोट भी देंगे और आगे जाके आपके उम्मीदवार भी बनेंगे। जब हम मुतालबा करते हैं कि आइन के मुताबिक इलेक्शन करो, कानून के मुताबिक इलेक्शन करो, तो फिर ये वीडियोज आ जाते हैं मीडिया में। ये सब कुछ जमहूरियत के खिलाफ की साजिश है, सेनेट के इंतखाबात के खिलाफ की साजिश है। सारे के सारे जमहूरी कोर्ट हर इदारा को देख रहे हैं कि कौन सा इदारा जमहूरी किरदार अदा करेगा, कौन सा इदारा गैर जमहूरी किरदार अदा करेगा। हम सीक्रेट बैलेट के लिए भी तैयार है, हम ओपन बैलेट के लिए भी तैयार है। आप अपना तैयारी पकड़ो, इसलिए मार्च में मार्च होगा। ओपन बैलेट हुजे या ॻुझी वोटिंग, असां हर क़िस्म जी सेनेट इलेक्शन लाइ तैयार आहियूं। हुकूमत वटि अक्सरियत आहे त सेनेट में चोर दरवाज़े खां छो थी अचणु चाहे। हुकुमरान साम्हूं अचनि, जमहूरी तरीक़े सां मुक़ाबिलो कनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान न्याज़ी खे चोर दरवाज़े सां सेनेट में अक्सरियत ॾियारण जी केर बि हिमत न करे। हुकुमरान ज़िमनी चूंडनि में एतिरो परेशान थी विया आहिनि जो सेनेट चूंडनि खे तकरारी बणाइण लाइ इलेक्शन कमीशन ऐं सुप्रीम कोर्ट जे कुल्हनि ते बंदूक हलाइण घुरनि था। जमहूरी क़ुवतूं सेनेट चूंडनि में धांधली करण न ॾींदियूं। हॉर्स ट्रेडिंग वारी वीडियो में पीटीआई जो पैसो पीटीआई अॻवाननि खे ॾिनो पियो वञे, कहिड़े मुंहुं सां अपोजिशन ते इल्ज़ाम मढ़ियो पियो वञे। इहा जमहूरियत सेनेट चूंडनि ख़िलाफ़ साज़िश आहे। जमहूरी क़ुवतूं ॾिसी रहियूं आहिनि त कहिड़ो इदारो जमहूरी ऐं कहिड़ो इदारो गैर जमहूरी किरदारु अदा कंदो। 2018 जी चूंडनि में तारीख़ जी बदतरीन धांधली थी। पोलिंग स्टेशन्स जे अंदरि ऐं ॿाहिरि फ़ौजी ऑफिसर्स बीहारिया विया। उन वक़्तु पाण मुरादो नोटिस छो न वरितो वियो? सिंध हुकूमत वफ़ाक़ खां तेल ऐं गैस जी मद में वधीक रक़म ॾियण जो मुतालबो करे छॾियो। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सूबनि जी मुआशी सूरतहाल ख़राबु आहे। वफ़ाक़ ऐं सूबनि इतफ़ाक़ कयो आहे त मजमूई आमदनी खे वधाइजे त जीअं हिक ॿिए जे केसनि ॾांहुं न ॾिसणो पवे। सूबनि में एहलियत न हुजण वारो तासुर दुरुस्त न आहे। इस्लामाबाद में क़ौमी मालियाती कमीशन जे इजलास बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त वफ़ाक़ 2 सालनि खां एनएफसी मासिन खे घटि रक़म ॾेई रहियो आहे। उमेद आहे त हिन भेरे जल्द एनएफसी अवॉर्ड अची वेंदो। ॾहीं क़ौमियाती मालियाती कमीशन जे इजलास दौरान वफ़ाक़ ऐं सूबनि विच में TOR ते इतफ़ाक़ न थियो। इख़्तिलाफ़ बरक़रार। इजलास में सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह सूदो ॿियनि सूबनि जे नाणे वारनि वज़ीरनि ऐं मेंबरनि शिरकत कई। इस्लामाबाद में यूसुफ रज़ा गिलानी सां मुक़ाबले लाइ मैदान ते ईंदड़ पीटीआई उम्मीदवार हफ़ीज़ शेख जो जहांगीर तरीन सां राब्तो। ज़रियनि जो चवणु आहे त हफ़ीज़ शेख पीटीआई अॻवान जहांगीर तरीन खां सेनेट चूंडनि में कामयाबी लाइ मदद घुरे वरिती। जहांगीर तरीन तरफ़ां हफ़ीज़ शेख खे मुकमल मदद जी ख़ातिरी। इस्लामाबाद में PDM जे गॾियल उम्मीदवार यूसुफ रज़ा गिलानी जा नामज़दगी काग़ज़ मंज़ूर। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त अल्तवाहिद केसिस यूसुफ रज़ा गिलानी खे सेनेट इलेक्शन जो हिसो वठण खां रोके नथा सघनि। कराची में PP उम्मीदवार फारूक एच नायक जा नामज़दगी काग़ज़ बि मंज़ूर।
पंजाब में इलेक्शन कमीशन नवाज लीग उम्मीदवार परवेज़ रशीद जा नामज़दगी कागज़ रद्द करे छॾिया। इलेक्शन कमीशन अख्तियारनि जो चवणु आहे त परवेज़ रशीद मथां पंजाब हाउस जूं 95 लाख रुपयनि जूं रहतूं हुयूं। परवेज़ रशीद रहतुनि जे अदायगी बाबति सबूत पेश न करे सघियो। परवेज़ रशीद तरफ़ां नामज़दगी कागज़ रद्द थियण वारे फ़ैसिले खे इलेक्शन ट्रिब्यूनल में चैलेंज करण जो ऐलान। इलेक्शन कमीशन पेशावर में PTI जे उम्मीदवार शिबली फराज जा नामज़दगी फॉर्म्स मंज़ूर करे छॾिया। इलेक्शन कमीशन सेनेट चूंडनि में वोटर्स लाइ हिदायतनामे जूं कॉपीज़ सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾियूं। सेनेट उम्मीदवारनि लाइ हलफ़नामे जो दस्तावेज़ बि तैयार। इलेक्शन कमीशन तरफ़ां तजवीज़ कयल हलफ़नामे में उम्मीदवार शाहिदी ॾींदो त सिधी या अणसिधी रीत कंहिं वोटर खे ख़रीद करण लाइ रक़म नाहे ॾिनी, पार्टी टिकट लाइ कंहिं सियासी जमात खे रक़म नाहे ॾिनी। हलफ़नामे मूजिबि वोट लाइ रक़म ॾियण जी सूरत में सियासी जमात जो नालो ऐं रक़म शामिल कई वेंदी। इलेक्शन कमीशन उन पार्टी जा असासा ऐं अकाउंट्स जा तफ़सील ॾिसी सघे थी। पंजाब मां नू लीग ऐं PTI जा ॿ सेनेटर्स बिना मुक़ाबले कामयाब। टेक्नोक्रेट वारनि सीटुनि ते PTI जो बैरिस्टर अली ज़फ़र ऐं नू लीग उम्मीदवार आज़म नज़ीर तारड़ कामयाब। औरतुनि जी मख़सूस सीटुनि ते PTI उम्मीदवार डॉक्टर ज़रका ऐं नू लीग जी सादिया अब्बासी खे कामयाब करार ॾिनो वियो। पंजाब जे इलेक्शन कमिश्नर तस्दीक करे छॾी। वफ़ाक़ी वज़ीर फैसल वाडा जी ॿिठी शहरियत बाबति PP ऐं नवाज़ लीग जा एतराज़ रद्द। इलेक्शन कमीशन सेनेट चूंडनि लाइ PTI उम्मीदवार फैसल वाडा जा नामज़दगी कागज़ मंज़ूर करे वरिता। PP अॻवान कादिर मंदोखेल ऐं नवाज़ लीग अॻवान निहाल हाशमी चयो आहे त इलेक्शन कमीशन असांजा एतराज़ ॿुधण बिना फैसल वाडा जा फॉर्म्स मंज़ूर करे छॾिया। फैसल वाडा ॿिठी शहरियत वारे केस बाबति ग़लति बयानी कई, पोइ बि संदसि फॉर्म्स बहाल कया विया। PTI उम्मीदवार सैफुल्ला अबड़ो ऐं GDA उम्मीदवार सदरुद्दीन शाह जा बि नामज़दगी कागज़ मंज़ूर। मुतहदा जे रऊफ़ सिद्दीकी ऐं ख़िज़र ज़ैदी जा फारम रद्द। हींअर असांखे फाइनली रिपोर्ट ही मिली आहे। DC कार्ड हाई प्रोफाइल केस आहे। तव्हां ॾिसो पिया नंढड़ी सां जेका नाजाइज़ी थी आहे, का रिपोर्ट कान्हे अथनि मेडिकल जी असांखे, ऐं न कोई असांखे ॿुधायो वियो अथनि नंढड़ी सां न को मिलण पिया अचनि इहो ॻाल्हि। ऐं ॿियो हिन में जेका हिननि ऑब्ज़र्वेशन पंहिंजी लिखी आहे एग्ज़ामिनेशन में, त नंढड़ी खे का बि तकलीफ़ कान्हे का, ऐं नंढड़ी सही आहे। हिकिड़ो ईंदो ॿियो ईंदो डॉक्टर उहो कोन्हे, ॿियो ईंदो ॿियो कोन्हे, टियों ईंदो। वञो हा बसि वञो, हाणे वञो, तव्हांजो कमु थी वियो, हाणे वञो। दादू में वहशत जो निशानो बणिजी वियल 2 सालनि जी ॿारड़ी हिकु ॾींहं में कीअं ठीकु थी वई। सिविल अस्पताल हैदराबाद जी इंतज़ामिया गुज़िरियल ॾींहुं नाज़ुक हालत में दाख़िल करायल मासूम ॿारड़ी खे डिस्चार्ज करे छॾियो। वारसनि जो हैदराबाद अस्पताल जी इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज। मुतासिर ॿारड़ीअ जे चाचे अब्दुल हकीम शाहानी चयो आहे त अस्पताल इंतज़ामिया नारवा सलूक रखियो, ॿारड़ी जो मुनासिब इलाज करण बदिरां केस डिस्चार्ज करे छॾियो। सिविल अस्पताल जे MS सिद्दीक पहोड़ जो चवणु आहे त लेडी डॉक्टर तरफ़ां ॿारड़ी जी हालत बहितर करार ॾियण बाद केस डिस्चार्ज कयो वियो आहे। ॿारड़ी खे रुगो इलाज लाइ अस्पताल आंदो पियो हो। ज़ाती वाक़े बाबति दादू अस्पताल जी रिपोर्ट सां असांजो को बि वास्तो नाहे। ज़्याती जे हवाले सां ॿारड़ी जा जुज़ात दादू अस्पताल में वरिता विया हुआ। हैदराबाद अस्पताल इंतज़ामिया तरफ़ां मुतासिर ॿारड़ी खे वधीक अस्पताल में रखण खां इनकार। ॿारड़ी ॿीहर दादू अस्पताल जे गायनी वार्ड में दाख़िल। पीरगोर जे अनाज मंडी पाड़े में 8 सालनि जी नींगरी सां मुबैना तौर ज़्यादती जी कोशिश। वारसिन मूजिबि नींगरी जे रड़ियुनि ते पाड़े वारा पहुता त जवाबदार हफ़ीज़ फ़रार थी वियो। ज़्यादती जी कोशिश जो केस दाख़िल। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जो इतला मिलियो आहे। जांच करण सां गॾु जवाबदार जी ॻोल्हा कई पई वञे। घोटकी में एंटी करप्शन ॿिनि अॻूड़नि मुख़्तियार कारनि समेत 9 जवाबदारनि ख़िलाफ़ करप्शन जो केस दाख़िल करे वरितो। FIR में अॻूड़ा मुख़्तियार कार गुलाम शबीर कलोड़ो, सुपरवाइज़र नज़ीर कलवर, तपेदार रब नवाज़ मलिक ऐं ॿिया नामज़द। एंटी करप्शन अख़्तियारनि मूजिबि जवाबदारनि फ़ौती शख़्स जे खाते में फेरफार करे ज़मीन जी मालिकी तब्दील कई। सिंध यूनिवर्सिटी टीचर्स एसोसिएशन जी चूंडनि में सूफ़ी प्रोग्रेसिव पैनल कामयाब। टीचर्स एक्शन फोरम जो पैनल हाराए वियो। सूफ़ी प्रोग्रेसिव पैनल जो नेक मोहम्मद शेख सदर ऐं अब्दुल रहमान नांगराज जनरल सेक्रेटरी चूंडिजी वियो। तो लुटा से खुशियाँ
जा फजाना हर जमाना राहे नूरी जो नूरी नजारो अज सुनो एक घर किनारो प्यार जा खत्म थी अफसाना हर जमाना मशहूर शायर ड्रामा नवीस सदाकार ऐं मुसविर प्रोफेसर आशिक़ आरबाणी 77 सालनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। आशिक़ आरबाणी साह में तकलीफ़ सबब सिविल अस्पताल हैदराबाद में दम ॾिनो। सुभाणे जनाज़ा नमाज़ बाद सिंध यूनिवर्सिटी जे वर्कशॉप वारे क़ब्रिस्तान में तदफ़ीन कई वेंदी। 1943 में दादू में जनम वठंदड़ आशिक़ आरबाणी केतिरनि ई ड्रामनि में अदाकारी जा जौहर ॾेखारण सां गॾु सिंधी तोड़े उर्दू में शायरी कई ऐं गीत बि ॻाता। सिंध यूनिवर्सिटी में प्रोफेसर तौरु ज़िम्मेवारियूं बि निभायूं। सिंध हुकूमत खेसि लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड सां नवाज़ियो हो। न्यू कराची वारे इलाइक़े मां हिकु औरत समेत ॿिनि ॼणनि जा लाश हथ। पुलिस वाक़े खे क़त्ल करार ॾेई छॾियो। जांच शुरू। SSP सेंट्रल मौचे ॿिन्ही ॼणनि खे मथे में तेज़धार औज़ार जा वार करे क़त्ल कयो वियो आहे। फ़ौती शख़्स जी सुञाणप जमील नाले सां थी आहे। लॻे थो त औरत जमील जी ॿी घरवारी हुई। जांच कई पई वञे त खेनि कंहिं ऐं छो क़त्ल कयो। ऐं जरवार वेझो ॻोठ कोड़ो भोसार में परणियल नारी शाहिदा भोसार जो खूह मां लाश हथ। मुड़ुसु एहसान ऐं ॾेर लीमो ते क़त्ल जा इल्ज़ाम। ॻोठाणनि लाश कढी अस्पताल मुंतक़िल कयो। नारी जे वालिदैन इल्ज़ाम हयो आहे त न्याणी राति खां गुम हुई। खेसि मुड़ुसु ऐं ॾेर क़त्ल करण बाद लाश खूह में फिटो कयो। जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइन्स सां ॾिठियूं बुलेटिन जी शुरूआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ।